सिंधी अदब जी दुनिया में शामिल क्यों था मोहतरम महमूद मुग़ल साहब जिन जी तर्जुमो कयल कहाणी मोहब्बतन जो बार केर खणी सघंदो आहे। शुरुआत खां ई उपटा जे घर वारनि खे पाड़े जो ही छोकिरो नापसंद हो ऐं हिननि साणसि को बि तालुक न पए रखणु घुरियो। खेनि पंहिंजे ख़ानदानी हसब नसब ते नाज़ हो ऐं हिननि छोकिरीअ खे उहो ॿुधाए छॾियो हो त जे हूअ उहो तालुक जोड़ींदी त सॼी उमिरि पछताईंदी। घर वारनि जे लाॻीते दबाव जे करे उहा घणो करे केवन सां विढ़ंदी रहंदी हुई। खेसि अलाए छो इज़हार जी शिदत सां घुर्ज हूंदी हुई, तोखे मूंसां केतिरी मोहबत आहे। केवन खे ॻाल्हाइण में हिबक थींदी हुई, इज़हार में कमज़ोर हूंदो हो, रुगो जेको पुछबो हुअसि उन जो ई जवाबु ॾींदो हो, पर उपटा जो पारो चढ़ियल ई रहंदो हो। उहो ॼाणंदी हुई त हू प्यार शदीद करे थो, पर हू सभु ॿुधण बि घुरंदी हुई। मथां वरी घर वारनि जा ताना तुनका, उहा सॼी कावड़ मथसि छंडींदी हुई। केविन बसि पियो मुरकंदो हो। हिन कॾहिं बि खेसि उहो न चयो हो त तूं उहो छो थी करीं। हू बसि साणसि शदीद तरीन प्यार कंदो हो। यूनिवर्सिटी मुकमिल थी ऐं केविन पंहिंजी पढ़ाई ॿिए मुल्क करण लाइ पए वियो त वञण खां पहिरीं हिन उपटा खां संदसि हथु घुरियो। मूंखे हीउ सभु चवणु नथो अचे उपटा, ख़बर नाहे कीअं चइजे, पर बसि मां सॼी उमिरि तुंहिंजो ख़्यालु रखणु थो घुरां। मां सॼी उमिरि तोसां घारिणु थो घुरां। मां तुंहिंजे घर वारनि जी राय बि ॼाणा थो, पर उन्हीअ खे बदिलाइण लाइ मां शदीद महिनत कंदुसि। अलाए कहिड़ियूं घड़ियूं हुयूं, उपटा मञी वई। संदसि दिलि में बि मोहबत त हुई हुई, उमिरि बि वधे पई। संदसि माइटनि संदसि चाह ॾिसंदे ऐं उहो बि ॾिसंदे त उहो रिश्तो सालनि खां हले पियो, हिननि सां राज़ी थिया। केविन खे ॿिए मुल्क वञिणो हो। संदसि वञण खां पहिरीं रसम कई वई। उपटा उते ई रही ऐं समाजी ख़िदमतुनि जे हिकु इदारे सां वागजी वई। जॾहिं त केविन ॿाहिरि हलियो वियो, ख़तनि ऐं फ़ोननि वसीले उहो राब्तो क़ाइमु रहियो। मोहबत जी धुन वक़्त जी तार ते वॼंदी रही। हिकु ॾींहुं कम तां मोटंदे हिकु बस स्टॉप वेझो रोड क्रॉस कंदे हिकु बेकाबू कार उपटा खे धके विधो। खेसि इस्पताल पहुचायो वियो। उहा लाॻीती बेहोश रही ऐं जॾहिं होश आयुसि त सभिनी घर वारनि खे पक ई न पई अचे। उहो मौत जे मुंहं मां बची निकिती हुई, छाकाणि त हादिसो शदीद हो। जागण खां पोइ हिन माइटनि जी अखियुनि में ॻोढ़ा ॾिठा। हिमत पखड़ींदे हुन खेनि आथत ॾियणु घुरी, पर खेसि अहसासु थियो त संदसि आवाज़ त हो ई कोन। उहा गूंगी थी वई हुई। डॉक्टरनि संदसि माइटनि खे अॻु में ई ॿुधायो हो त हादिसे जे करे संदसि दिमाग़ ते धकु लॻो आहे ऐं हूअ हाणे सॼी उमिरि ॻाल्हाए कोन सघंदी। माइटनि जी दिलदारी जे बावजूदि उहा हाणे लाॻीतो रोअंदी रहंदी हुई। डॉक्टरनि बि खेसि ॾाढो सम्झायो, पर संदसि ॾुख झको न पियो थिए। आख़िर खेसि इस्पताल मां घर मोकिलियो वियो, जिते हर शइ साॻी हुई। उहो ई आराम, इत्मिनान ऐं कुर्ब हो, पर हाणे फ़ोन जी घंटी हिकु अज़ाब बणिजी वई हुई। बेल ते बेल वॼंदी हुई, पर हूअ हाणे केविन खे ॿुधाए न पई सघे त हिन सां छा थियो आहे। हिन फ़ैसिलो कयो ऐं केविन खे ख़त लिखियईं त हीउ रिश्तो हाणे ख़तमु आहे। हूअ मथसि बार थियणु नथी घुरे। ख़त साण हिन मङणीअ जी मुंडी बि वापसि मोकिले छॾी। केविन जा ख़त लाॻीता आया पए, फ़ोनूं आयूं पए, पर उपटा सभिनी खे रोके छॾियो त हू को बि फ़ोन अटेंड न कंदो, को बि का चिठी न लिखंदो। संदसि पीउ उपटा जो दर्द ॼातो पए। हिन घर मटाए ॿी जाइ ते वरितो त जीअं माहौल मटिजे ऐं उपटा ख़ुशियुनि ॾांहुं मोट खाए। उते अची उपटा कुझु पाण संभालियो। उहो पाड़ो ई छॾे आई हुई, जंहिंसां उहे सभु यादूं सलाड़ियल हुयूं। नए घर अची हुन इशारनि जी ज़बान सिखी। केविन खे विसारण जी कोशिश में हिन पाण खे माज़ूरनि जे स्कूल में मसरूफ़ करे छॾियो। हिकु ॾींहुं संदसि हिकु साहेड़ीअ ॿुधायो त केविन मोटी आयो आहे ऐं खेसि हर हंधि ॻोल्हींदो रहे थो। खेसि रिश्ते जो टुटणु क़बूल नाहे। उपटा पंहिंजी साहेड़ीअ खे चयो त केविन खे बिल्कुलु बि ख़बर न पवणु घुरिजे त हू हाणे किथे आहे। जे हू मिले बि थो त खेसि चए त हू हाणे उपटा खे विसारे छॾे।
सॼो साल केविन जी का ख़बर न हुई। हिकु ॾींहुं वरी उन साहेड़ीअ उपटा खे ॿुधायो त केविन शादी पियो करे ऐं उहो ॿुधाए हिन शादी जो कार्ड उपटा जे हवाले कयो। उन कार्ड खोलियो, कुंवार जी जाइ ते संदसि नालो लिखियलु हो। ओचितो खे सभु कुझु भरियल भरियल महसूस थियो। केविन संदसि साम्हूं अची बीठो हो ऐं इशारनि जी ज़बान में ॻाल्हाए रहियो हो। मां सॼो साल उन करे ग़ाइबु हुअसि जो मूं उहा इशारनि जी ॿोली मुकमिल तरह सां सिखणु पए घुरी। अॻे जॾहिं वात मां निकितल लफ़्ज़ खुटल हूंदा हुआ ऐं मां तोखे सही नमूने न चई सघंदो हुउसि, हाणे हर हाल में मां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी तोसां तुंहिंजी ॿोलीअ में भरपूर इज़हार सां गुज़ारणु थो घुरां। पंहिंजो वाइदो पाड़े मुंहिंजो हथु जल ऐं मूंखे पंहिंजा सभु आवाज़ सम्झ। अखियुनि जा ॻोढ़ा बीठा ई न पए। उपटा केविन जो हथु झले वरितो। हाणे खेसि कंहिं बि इज़हार जी वधीक ज़रूरत न हुई।